वज़ीर तरफ़ां मोरो में घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे घर ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त उन तरह कंहिं जे घर ते हमिलो करणु सिंध जे रवायतुनि ऐं इख़लाक़ियात जे ख़िलाफ़ आहे। संदसि चवणु हो त उन क़िस्म जूं हरकतूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त केनालनि जो मामिलो ख़तमु थी वियो त पोइ कूड़ी सियासत करण जो कहिड़ो मक़सदु आहे। संदसि चवणु हो त सियासी मामला तशदुद ऐं भंजटां सां न पर सियासी तरीक़े सां हल थींदा आहिनि। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर तरफ़ां मोरो में घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जे घर ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त उन तरह कंहिं जे घर ते हमिलो करणु सिंध जी रवायतुनि ऐं इख़लाक़ियात जे ख़िलाफ़ आहे। संदसि चवणु हो त उन क़िस्म जूं हरकतूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त केनालनि जो मामिलो ख़तमु थी वियो त पोइ कूड़ी सियासत करण जो कहिड़ो मक़सदु आहे। संदसि चवणु हो त सियासी मामला तशदुद ऐं भंजटां सां न पर सियासी तरीक़े सां हल थींदा आहिनि। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मोरो में घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जे घर ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त उन तरह कंहिं जे घर ते हमिलो करणु सिंध जी रवायतुनि ऐं इख़लाक़ियात जे ख़िलाफ़ आहे। संदसि चवणु हो त उन क़िस्म जूं हरकतूं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त केनालनि जो मामिलो ख़तमु थी वियो त पोइ कूड़े सियासत करण जो कहिड़ो मक़सदु आहे। संदसि चवणु हो त सियासी मामला तशदुद ऐं भंजटां सां न पर सियासी तरीक़े सां हल थींदा आहिनि।